नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे किप्रो में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान समेत सिंध जे शहरनि में हिंदू बिरादरी पंहिंजो मज़हबी त्योहार थधिड़ी अक़ीदे एहतराम सां मल्हाए रही है, जंहिंमें हू मानियूं पचाए मंदिरनि में खणी इबादत करे पंहिंजी ख़ुशी जो इज़हार करे रहिया आहिनि। इन मौक़े ते मंदिरनि में मज़हबी इबादत जारी है, जिते हिक ॿिए सां थधिड़ी जूं मुबारकूं ॾियण जो सिलसिलो बि जारी है, जॾहिं त मज़हबी इबादत में पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुशहाली जे लाइ दुआऊं बि घुरियूं वयूं आहिनि। पहिरीं त सभिनी खे शीतला माता जी थधिड़ी जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं कृष्णा जनम जो एडवांस वाधायूं। शीतला माता जो ॾियारो अॼु आहे, असां पंहिंजी मड़ी में सुठे नमूने मल्हायोसीं ऐं सुठे नमूने पंहिंजे मुल्क लाइ पाकिस्तान मां दुआ घुरीसीं ऐं उन खां पोइ हीउ त्योहार हर साल असीं अॼोके ॾींहुं मल्हाईंदा आहियूं ऐं हिन ॾींहुं हिकिड़ी राति अॻु में असीं थधियूं मानियूं पचाए ॿिए ॾींहुं थधो करे खाईंदा आहियूं त माता जी सदाईं असांजे बचनि ते थधी नज़र रहे ऐं काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि त भई माता सभिनी ते दया कंदी आहे इन ॾींहुं। ऐं अॻे जॾहिं हिकिड़ी माता जी बीमारी आई, महामारी आई, उन ॾींहं खां पोइ माता सभिनी ते पंहिंजे बचनि ते रहमत कई। उन ॾींहं खां पोइ शीतला माता जी दया थधिड़ी जो लख लख वाधायूं। थधिड़ी असीं माता जो ॾींहुं मिठियूं मानियूं पकवान खोराक मोहनथाल वग़ैरह ठाहींदा आहियूं। ॿिए ॾींहुं असीं माता शीतला खे सिस्टम करे इन करे कंदा आहियूं त असांजे बचनि खे थधी न रहे माता जी प्लेट में मिलनि थोरो खणी जी दुआऊं घुरंदा आहियूं। असांजे घर खे थोरो मिठे माने थाली में गॾे आबाद रहे ख़ुशहाल रहे थाली में थोड़ी देर गॾे ॾियो अरे मालिक बचाए माता कीअं मल्हाए थधिड़ी इहो त्योहार मल्हाईंदा आहियूं धूमधाम सां। मानियूं ठाहींदा आहियूं, खाईंदा आहियूं ऐं राति जो पचाईंदा आहियूं। सुबुह जो माता ते चढ़ावो करी पोइ असीं जो रस्म हूंदी आहे पाड़े में घरनि में इलाही पोइ जेको बचंदो आहे असीं घर रखाईंदा आहियूं। माता के चाड़ो करे पोइ मुंहिंजी सेवा बि विराईंदा आहियूं। प्रसाद बि ॿाहिरि निकिरी वॾा माण्हू बि खाईंदा आहियूं। ख़ुशी जो ॾींहुं आहे, वॾो ॾींहुं आहे। ॿाहिरि में ईंदो आहे, पाणी बि मिलाए थधिड़ी चवंदा आहियूं। जश्न आज़ादी के पुरमुसरत मौके ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी है। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।